वणंदड़ वणंदड़ अॼु फुटी प्रभात आहे। वणंदड़ वणंदड़ अॼु फुटी प्रभात आहे। नंढे वॾे जे वात सलाम सलात आहे। हा नंढे वॾे जे वात सलाम सलात आहे। अस्सलामु अलैक या रसूल अल्लाह, वस्सलामु अलैक या हबीब अल्लाह। ख़ुशि थी तो ते अल्लाह ही एहसान कयो। 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 रूप संदम में तोखे ॾिनी सौगात आहे। नंढे वॾे जे वात सलाम सलात आहे। अस्सलामु अलैक या रसूल अल्लाह, वस्सलामु अलैक या हबीब अल्लाह। छो थो डिॼी पियो हाल हीणा हिन तुंहिंजा जे। छो थो डिॼी थो हाल हीणा हिन तुंहिंजा जे। छो थो डिॼी जे हाल हीणा हिन तुंहिंजा जे। छो थो डिॼी जे हाल हीणा हिन तुंहिंजा जे। मदनी सुहिणे खे तुंहिंजी फ़िकिरात आहे। नंढे वॾे जे वात सलाम सलात आहे। अस्सलामु अलैक या हबीब अल्लाह, वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह। चारई पासा सरहाई सरहाइया। चारई पासा सरहाई सरहाइया। चारई पासा सरहाई सरहाइया। चारई पासा सरहाई सरहाइया। हथ में झंडो साओ ज़बां ते नात आहे। नंढे वॾे जे वात सलाम सलात आहे। अस्सलामु अलैक या रसूल अल्लाह, वस्सलामु अलैक या हबीब अल्लाह। 12 रबीउल अव्वल मल्हायो ईद करे। 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 साइर जी हर कंहिंखे हीअ दरख़्वास्त आहे। साइर जी हर कंहिंखे हीअ दरख़्वास्त आहे। नंढे वॾे जे वात सलाम सलात आहे। नंढे वॾे जे वात सलाम सलात आहे। वणंदड़ वणंदड़ अॼु फुटी प्रभात आहे। नंढे वॾे जे वात सलाम सलात आहे। अस्सलामु अलैक या रसूल अल्लाह, वस्सलामु अलैक या हबीब अल्लाह।